अस्सलाम वालेकुम फ्रेंड्स, वेलकम टू मायरा जो किचन। अॼु असां मायरा जो किचन में ठाहींदासीं मज़ेदार ऑमलेट टोस्ट। ही ऑमलेट टोस्ट जी रेसिपी तमामु आसान आहे। अचो त ॾिसूं कीअं ठहंदो ऑमलेट टोस्ट। ऑमलेट टोस्ट ठाहिण जे लाइ सभिनि खां पहिरियां असां हिते खयों आहे हिकु विचोली साइज़ जो टमाटो ऐं टमाटे जा ॿिज अलॻि करे असां नंढनि नंढनि टुकड़नि में कटियूं था। टमाटे के नंढे नंढे टुकड़नि में कटे असां हिकु प्याले में विधो आहे ऐं हिकु साइड ते रखूं था। हाणे आहे असां वटि हिकु विचोली साइज़ जो बसर ऐं बसर खे बि असां नंढनि नंढनि टुकड़नि में कटे छॾियूं था। बसर खे बि हिकु प्याले में विझी अलॻि रखी छॾियो आहे। हाणे खयों आहे हिकु साओ मिर्च ऐं साओ मिर्च खे बि नंढनि टुकड़नि में कटे ऐं रखी छॾींदासीं। हाणे हिते असां वटि आहिनि 2 अदद अंडा। असां हिकु प्याले में अंडा विझूं था ऐं विझूं था कटियल टमाटो 2 टेबल स्पून जे बराबरि, कटियल बसर विझूं था 2 टेबल स्पून, कारनि मिर्चनि जो पाउडर आहे 1/4 टीस्पून, कटियल साओ मिर्च आहे 1 टीस्पून जे बराबरि, लूणु विझूं था 1 टीस्पून। तव्हां पंहिंजे टेस्ट जे मुताबिक़ घटि या वधि करे सघो था। हाणे अंडनि खे चङी तरह सां फेंटियो आहे ऐं अंडनि खे फेंटे सभिनी शयुनि खे चङी तरह सां मिक्स करे छॾींदासीं। हाणे विझूं था खीर 4 टेबल स्पून ऐं मिक्स कयूं था। ऐं हाणे विझूं था ॻाढ़नि मिर्चनि जो पाउडर 1/2 टीस्पून। ॻाढ़ा मिर्चनि जो पाउडर विझी हिकु दफ़ो ॿीहर चङी तरह सां मिक्स कयूं था। ऐं हाणे असां हिते खयों आहे हिकु फ्राइंग पैन ऐं पैन में तेल विझूं था 2 टेबल स्पून ऐं असां हिते खयां आहिनि कुझु ब्रेड स्लाइसिस। हिकु ब्रेड स्लाइस खयों आहे ऐं अंडनि जे मिक्सचर में चङी तरह सां डिप कंदासीं। ब्रेड स्लाइस जे ॿिन्ही साइडनि खे अंडनि जे मिक्सचर में चङी तरह सां ॿोड़े छॾियो आहे ऐं हाणे ब्रेड स्लाइस खे पचाईंदासीं फ्राइंग पैन में तक़रीबन 2 खां 3 मिनट्स जे लाइ विचोली बाहि ते, जेसि ताईं त ब्रेड स्लाइस गोल्डन थी वञे। जी फ्रेंड्स, जीअं त तव्हां ॾिसी रहियो आहे त असांजो ब्रेड स्लाइस गोल्डन थी वियो आहे। असां कयूं था ब्रेड स्लाइस खे डिश आउट ऐं विच मां कटे सैंडविच जो शेप ॾेई छॾियूं था ऐं असां ॿियनि ब्रेड स्लाइसिस खे बि इन साॻिए तरीक़े सां फ्राई करे छॾींदासीं ऐं असांजो मज़ेदार ऑमलेट टोस्ट बिल्कुलु तयारु आहे। उमेदु कयूं था तव्हांखे असांजी अॼु रेसिपी ज़रूरु पसंदि आई हूंदी। थैंक यू सो मच फॉर वॉचिंग। असांजी वीडियो खे लाइक कजो ऐं असांजे चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कयो। तव्हां सां इंशाअल्लाह मुलाक़ात थींदी हिकु ॿी वीडियो में। तेसि ताईं अल्लाह हाफ़िज़।